जी नाज़रीन, हिक ॿी अहम ख़बर अवां सां शेयर कंदालूं। भिरिया सिटी वेझो रोड हादसे सबबि हिकु ॼणो फोत ऐं हिकु ज़ख़्मी थी पियो आहे। ॿिनि मोटरसाइकिल में टक्कर सबबि पीरसन फोत ऐं नौजवान हबीबुर रहमान शर ज़ख़्मी थिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त हादसे में फोत थियल पीरसन जी सुञाणप नाहे थी सघी। वारसनि जी ॻोल्हा जारी आहे। अवां खे ॿुधायूं पिया, भिरिया सिटी वेझो रोड हादसे सबबि हिकु ॼणो फोत थियो आहे ऐं हिकु ज़ख़्मी थी पियो आहे। ॿिनि मोटरसाइकिल में टक्कर सबबि पीरसन फोत ऐं नौजवान हबीबुर रहमान शर ज़ख़्मी थियो आहे, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त हादसे में फोत थियल पीरसन जी सुञाणप नाहे थी सघी। वारसनि जी ॻोल्हा जारी आहे। भिरिया सिटी रोड वेझो हादसे जे सबबि हिकु ॼणो फोत ऐं हिकु ज़ख़्मी थी पियो आहे। ॿिनि मोटरसाइकिल में टक्कर थियण सबबि पीरसन फोत ऐं नौजवान हबीबुर रहमान शर ज़ख़्मी थियो आहे, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त हादसे में फोत थियल पीरसन जी सुञाणप नाहे थी सघी। वारिसनि जी ॻोल्हा जारी आहे। अवां खे आगाह कयूं पिया, भिरिया सिटी वेझो रोड हादसो पेश आयो आहे। नाज़रीन, अवां खे अहम ख़बर खां आगाह कयूं पिया। भिरिया सिटी वेझो रोड हादसो पेश आयो। हादसे नतीजे में हिकु ॼणो फोत ऐं हिकु ज़ख़्मी थी पियो आहे। ॿिनि मोटरसाइकिल में टक्कर सबबि पीरसन फोत ऐं नौजवान हबीबुर रहमान शर ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे फौरी तौर ते अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त हादसे में फोत थियल पीरसन जी हेलत ऐं सुञाणप नाहे थी सघी। अवां खे ॿुधायूं पिया, भिरिया सिटी रोड वेझो हादसे सबबि हिकु ॼणो फोत ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। ॿिनि मोटरसाइकिल में ज़ोरदार टक्कर थियो आहे। टक्कर सबबि पीरसन फोत ऐं नौजवान हबीबुर रहमान शर ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त हादसे में फोत थियल पीरसन जी सुञाणप नाहे थी सघी, जॾहिं त वारसनि जी ॻोल्हा जारी आहे। अवां खे आगाह कयूं पिया, अहम ख़बर पिया ॾियूं। भिरिया सिटी रोड वेझो हादसे सबबि हिकु ॼणो फोत ऐं हिकु ज़ख़्मी थी पियो आहे। ॿिनि मोटरसाइकिलनि विच में ज़ोरदार टक्कर जे नतीजे में पीरसन फोत ऐं नौजवान हबीबुर रहमान शर ज़ख़्मी थियो आहे, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। धरती टीवी जो रिपोर्टर नदीम मंगी हिन वक्त असां लाइन ते मौजूद आहिनि। जी नदीम, ॿिया कहिड़ा तफ़सील आहिनि हादसे जे हवाले सां? जी बिल्कुल, भिरिया रोड भरसा बिटा वाटर वट पक्का जाम लिंक रोड ते आमो साम्हूं ॿिनि मोटरसाइकिल ते रफ़्तार मोटरसाइकिल जी टक्कर थी पई आहे। नतीजे में हिकु पीरसन जंहिंजी सुञाणप नाहे थी सघी उहो फोत थी वियो आहे, जॾहिं त हिकु नौजवान हबीबुर रहमान शर सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे उते बीठल ॻोठाणनि ऐं वाटोड़नि अस्पताल पहुचायो। इन सिलसिले में राब्ते करण भिरिया रोड पुलिस ॿुधायो त फोती जी सुञाणप नाहे थी सघी, जॾहिं त लाश अस्पताल पियल आहे ऐं वारसनि जी ॻोल्हा जारी आहे। जी वॾी महिरबानी नदीम अपडेट करण जे लाइ।